असीं हिन वक़्तु सीता रोड जे पेट्रोल पंप वटि मौजूदु आहियूं, जिते तब्दीली सरकार तरफ़ां ॾींहों ॾींहुं तेल जी क़ीमतुनि वधंदड़ तेल जी क़ीमतुनि में आवाम खे कहिड़ी जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। अचो त हितां जे शहरनि खां पुछा कयूं त हुननि जो छा चवणु आहे। बिल्कुलु इहा नाइंसाफ़ी आहे पूरे पाकिस्तान सां। 5 रुपया हिकु धक में जेको आहे सो फ़ी लीटर ते जेको आहे सो महांगाई, इहो पाकिस्तान जी आवाम जे लाइ जेको आहे सो वॾी माना हिकु बदकिस्मती आहे। हीउ वॾो हिकिड़ो ऐलान करे खणी आयो त मां तब्दीली सरकार नई सरकार ठाहींदुमि। नई सरकार ठाहिण जे बावजूदि हिन जेको आहे सो अलाए कहिड़ी सरकार आहे, कहिड़ो मंशूर आंदो आहे। असां वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो था कयूं त जीअं को हिन राति फ़ैसिलो कयो आहे 5 रुपया फ़ी यूनिट ते तेल महांगो करण जो, उहो जल्द खां जल्द पंहिंजो हटायो वञे ऐं ख़तमु कयो वञे। जेको रेट आहे मुक़ररु, उहो मुक़ररु रेट ते उन ते हलायो वञे। असांजो इहो अर्ज़ु आहे, महीने महीने में तेल वधाइनि था, ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं। उनखां इहो महिरबानी कयो तेल लाहियो। जा साइकिल मोटर खपाए छॾियूं, भला पैदल वञूं उहो भलो आहे, घर घरनि ते वञूं उहो भलो आहे। इहो मुनासिबु न आहे। ग़रीब माण्हू असां सुरुनि में आहियूं। इहो ज़ुल्म आहे, हुन ना करे छॾियो आहे। ॾिसो था बेरोज़गारी वधी वई आहे, कुझु बि न आहे। करोना हर शइ बंदि लॻी पई आहे। इहो त हुन सिधो ज़ुल्म कयो आहे असां सां। असां ग़रीब माण्हू बेरोज़गार काॾे वञूं। दरख़्वास्त आहे त महिरबानी करे इहा जेका 5 रुपया लीटर वधायो अथई, इहो महिरबानी करे ख़तमु कयो। साॻो रेट थी वञे जेको अॻु में हुयो, त कुझु न कुझु चाढ़ो थी वेंदो।